वहाँ जे मोहल्ले वाली मस्जिद जिलानी मस्जिद में माहाना यानी शरीफ जो जलसो हजरत अल्लामा मौलाना हाफिज मोहम्मद ताहिर कादरी साहब जे ज़ेरे निगरानी में मुनक्किद थी को आहे यानी बाबरकत महफिल में हर महीने शरीफ की सवाब ज़ार हासिल करता याद रखदा इंशाअल्लाह भी हमें याद रखदा भी हमें हिन महीने जी 20 तारीख अहां जे पंहिंजे इदारे दारुल उलूम गौसिया जिलानिया जे सालियाना अजीम शान 29 सालियाना गौसिया कॉन्फ्रेंस अहां जे पंहिंजे इदारे दारुल उलूम गौसिया जिलानी जे फारिग थींदड़ हुफाज़ किराम ऐं हाफिज़ा न्याणियुनि जे फिरागत जे मौके ते अजीम शान सालियाना 29 गौसिया कॉन्फ्रेंस ऐं 23 सालियाना उर्स मुबारक आरिफ बिल्लाह वली कामिल उस्ताद उलमा हजरत अल्लामा मौलाना क़िबला वालिद ग्रामी मुफ्ती मोहम्मद नसरुल्लाह कादरी रहमतुल्लाह अलैह जो सालियाना 23 उर्स मुबारक इंशाअल्लाह 20 मई ते सामू एसएस गार्डन शादी हाल में मुनक्किद थींदो जंहिंजी सदारत असां जा महबूब मुर्शिद करीम हजरत महबूब मुर्शिदना सैयदना पीर सैयद गुलाम रिजवानी शाह जिलानी दामत बरकातुल्लाह आलिया फरमाइंदा ऐं खुसूसी आमद पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत क़िबला पीर सैयद सकी सरदार अली शाह जिलानी दामत बरकातुल्लाह आलिया दरगाह आलिया दिल सो शरीफ वाला फरमाइंदा ऐं खुसूसी किताब नाइब शेर मुस्तफा जानशीन सुल्तानुल वाइजी हजरत अल्लामा मौलाना क़िबला डॉक्टर मुफ्ती हक नबी सिकंदरी साहब बुलबुल बाग़ रिसालत नाइब बुलबुल सिंध हजरत अल्लामा मौलाना साईं हाफिज अली अकबर साहब कासमी ऐं नाइब बुलबुल मदीना हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती उबैदुल्लाह लाहिरी साहब ऐं खतीब अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती गुलाम मुस्तफा बुखियो साहब बोले वाला फरमाइंदा ऐं ॿिया केतिरा ई पूरी सिंध खां उलमा अशाइर अज़ीम शान कॉन्फ्रेंस में शिरकत फरमाइंदा शरीक थी सवाब ज़ारे हासिल शरीक थी सवाब ज़ारे हासिल करदा हींअर इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म कजन थियूं इंतहाई अदब और एहतराम सां बुलबुल बाग़ रिसालत नाइब बुलबुल हजरत अल्लामा मौलाना क़िबला साईं हाफिज अली अकबर साहब कासमी दामत बरकातुल्लाह आलिया जे खिदमत मुबारक में अर्ज़ करदासी प्रभु पंहिंजे बयान सां असां तव्हां जे दिलनि खे मुस्तफ़ीज़ फरमाए जेकी दोस्त साईं हाफिज मोहम्मद ताहिर समेत दीवार के टेक लगाए वेठा ये सब दोस्त मेहरबानी करे अञा पूरा न थिया जवान आहे विच ते अॻिते नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसे आज़म उलमाए अहले सुन्नत मसलिके हक़े अहले सुन्नत क़िबला साईं हाफिज अली अकबर साहब जो पीर मोजो पीर जो पीर मोजो पीर दिलबर दस्तगीर दस्तगीर जो पीर मोजो पीर أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وابتغوا إليه الوسيلة وجاهدوا في سبيله لعلكم تفلحون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين
والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبارك وسلم. बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए हुस्वाज़म ज़ेर साया हर वली। हज़रत गटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि की ज़ात का बरकात इरशाद तो फरमाए तकदे पंथो तेरिया दे चेथा खुटन दी कंदे पंथो तेरिया दे चेथा खुटन दी तवे दर मुझे नी अनयो लावालते। निहायत वाजिबुल इहतराम सदर महफिल पीर तरीक़त रहबरे शरीयत उस्तादुल उलमा नेक सूरत नेक सीरत हर दिल अजीज आशिक़ रसूल अहले सुन्नत जमायत जी छपर ऐं छाव हज़रत मौलाना मुफ्ती शफीक अहमद कादरी साहिब दामत बरकातुहुल आलिया ऐं संदसि जा बराबरान मदरसे जा तालिबी इल्म साईं जी जमायत सगोरी ऐं तव्हां पाड़े वारा जो अल्लाह जे रहमत जे हेठां वेठा आहियो। इंद ज़िक्र सालिहीन तनज़्ज़ल रहमत रब्बिल आलमीन। नेकन सालिहन जे ज़िक्र करण वक्त अल्लाह जो रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। एको अल्लाह जो घर साईं अब्दुल लतीफ़ जीलानी साईं जी आस्थानो तॾो इन्हीअ खां वधीक ॿियो असां तव्हां गुनहगारनि बदकारनि खे छा खपे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारनि जे शान ॿुधण जे लाइ जेके घड़ियूं तव्हां ईंदव उहे तव्हांखे ॿिन्ही जहाननि में कामयाबीअ जो ज़रियो बणिजो। हुब्बे दरवेशा शरीदे जन्नत अस्त मुनकिरे इशा सजाए लानत अस्त। अल्लाह जे वलियनि जी मोहब्बत जेका आहे उहा जन्नत जी कुंजी आहे। ऐं जेको इन्हीअ जो मुनकिर आहे उहो बि सां लानती आहे। हाय हाय
अॼु ॾींहं जो बि जलसो पढ़ी आया आहियो केस वियो आहे खपी हाणे अधु कलाक तक ई रखंदासीं पोइ तव्हां पोइ इजाज़त वठंदासीं पोइ लंगर खाईंदासीं महबूब सुभाणीअ जो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात मुक़द्दस कलाम मजीद में इरशाद फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वालो इत्तक़ुल्लाह अल्लाह के साथ खड़ जो वब्तगू इलैहिल वसीलत उनका वसीलो वठो वजाहिदू फी सबीलिही उन जे वाट में लड़ो जिहाद कयो लअल्लकुम तुफ्लिहून पक्का सां कामयाब थी वेंदव सुभान अल्लाह करे जड़ा कर भी आए अरे आयत मुबारक जा टे चार अखर आहिनि पर इन में टे चार मौज़ू आहिनि या अय्युहल्लज़ीना आमनू इहो पूरो तकरीर जो मौज़ू इत्तक़ुल्लाह अल्लाह के साथ खड़ जो इहो पूरो तकरीर जो मौज़ू आहे वब्तगू इलैहिल वसीलत उन ॾांहुं वसीलो वठो इहो टियों तकरीर जो पूरो मौज़ू आहे वजाहिदू फी सबीलिही ऐं अल्लाह जे राह में जिहाद कयो उन जे रस्ते में लड़ो मारियो मरो तव्हां जे रत जो फुलो ज़मीन ते पोइ किरंदो अॻ में अल्लाह दीदार कराईंदो ऐं इहे सभु ॻाल्हियूं आले सुन्नत जमात जे दामन में घणा घणा त पाण खे इस्लाम जा ठेकेदार था सम्झनि पर इन्हनि जो जिक्र कुरान में तमामु पढ़ंदव सिज वांगुरु सभु ॻाल्हि तव्हांजी आॾो रोशन थी बीहंदी नबी असांजा जिहाद जो ऐलान कयो जिहाद मुसलमाननि जे लाइ फर्ज़ आहे लॻायो पंहिंजनि दोस्तनि यारनि जे शान ते विढ़ंदासीं बाक़ी अल्लाह जे रस्ते में न विढ़ंदासीं पोइ नबी असांजे खे ऐलान कयो त उहे मुंहिंजे महबूब जा पुट नहीं परवाना साहब सकोड़ा जेके खार कपे ऐं पाणीअ जे गिलास ते गुज़र कंदा लबैक या रसूल अल्लाह चई करे पंहिंजा सिर हाज़िर कयो हिकिड़ो टोलो जंहिंखे मुनाफ़िक़ चयो थो वञे उहे कलमो भी पढ़नि पिया कुरान भी पढ़नि पिया नमाज़ भी पढ़नि पिया हज भी कनि पिया उमरो भी कनि पिया सब कुछ कनि पिया पर जेॾी महिल जो हसरैन करीमैन जे नाले ऐलान फरमायो त अल्लाह ताला को कुरान में फरमा पियो त रदू बेअन यकूनू मअल खवारिस वतुबिअ अला कुलूबिहिम फहम ला यफ़क़हून उहे पुठिते रहिजी वेंदड़ औरतुनि सां गॾु रहण ते राज़ी रहिया
सुभान अल्लाह थोरो ॻाल्हायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं हाफ़िज़ अली गुल तुंहिंजो क़ुरान आहे तुंहिंजो ॾाढो पको या कहिड़े सिपारे में या आयत रदू بأن يكونوا مع الخوالف وطبع على قلوبهم فهم لا يفقهون सुभान अल्लाह वो अगर परेशान उहे रही बींदड़ और उन सां गॾु रहण ते राज़ी रहिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ उन्हनि जे दिलनि ते मोहर हई वई सुभान अल्लाह जो उहे कुझु नथा सम्झनि सुभान अल्लाह त इहे मुनाफ़िक़ कन लाठार करे वेही रहिया सुभान अल्लाह केड़ी भलाई याद में केड़ी नेक बख्ती याद में सुभान अल्लाह केड़ी हलाकत याद में बस करे वेही रहो सब थियो त इन्हनि मुनाफ़िक़नि जा पोल बदिला अल्लाह ताला क़ुरान में ज़ाहिर कया सुभान अल्लाह ॻाल्हाए विछड़ी न कयो अरे हे कलमो दा पढ़ो कुरान दा पढ़ो नमाज दा पढ़ो हेलो अल्लाह जे रसूल जो जिहाद जो ऐलान थियो आहे त वरी नखरा नाटक वेठा था कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नव्या जिहाद के वो अगते अल्लाह ताला फरमायो त लाकिन रसूल सुभान अल्लाह बाकी मिठो रसूल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये साहब सुभान अल्लाह अजीब गरीब वाक़िया तुझा शुक्रगुजार आयो जो तू महफिल में आयो है भलाई में नसीब तुझ थियो आहे लाकिन रसूल बाकी मिठो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह वल्लज़ीन आमनू मअहू आई सुभान अल्लाह जन सारन गंद ईमान आंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जाहदू बेअमवालिहिम व अनफुसिहिम वो उन्हनि जिहाद कयो पंहिंजे माल सां पंहिंजे जान सां सुभान अल्लाह व उलाइका लहुमुल खैरात ऐं उन्हनि जे लाइ भलाइयूं आहिनि व उलाइका हुमुल मुफ़्लिहून ऐं इहे ई कामयाब आहिनि अअद्दल्लाहु लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार खालिदीन फीहा ज़ालिकल फौज़ुल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हीअ जे असहाबनि सां भलाई ऐं ख़ूबियुनि जी बिशारत ॾिनी आहे ऐं इन्हनि ज़ालिमनि खे कन खां वठी लोॾे चऊं त बेइज़्ज़त जी तख़लीक़ इन्हनि जे लाइ त ख़ुदा कई आहे जाए नहीं करता है जट फट बदो भरो सुभान अल्लाह ताजे करे असांजे मथां हक़ आहे
ततवा के ये प्यार मोहब्बत ऐं ईमान अफरोज ॻाल्हियूं ॿुधाया त जहाद जो शौक़ इन्हनि मुनाफ़िक़नि में अॼु बि दिल में न अथव। पाकिस्तान में वॾे दिन लॻी न 5-8 वारी लड़ाई ॿी 70 लाइ 71 में लॻी 70 में लॻी इंडिया सां तो उन्हीं में सब सुन्नत जमात का आशिक पेश हा। रुगो पीर साईं बाजा जे आदमी जो इशारो थी वञे तो उॾण जहाज होरन के वेंदा। सुभान अल्लाह असांजे मुस्लिम करीमन फोर्स कासमिया तैयार कयो ये अलाए काथे आ ओ उन्हनि पंहिंजनि मुनाफ़िक़नि जी सुन्नत पिया पूरी कनि। सही बात बना सादड़ा लफ्ज़ पर कम वाला तो तंहिंजे करे अल्लाह अकुल इल्म फ़हम ॾिनो अथव। सोचो ऐं पंहिंजे ईमान जे बचाइण जी कोशिश कयो। ऐं ईमान वारो अल्लाह जे ज़ात खां ॾिजो ऐं उन ॾांहुं वसीलो वठो। साईं वटि रूहुल बयान पियो वा अल्लामा इस्माइल हक़ी हनफी रहमतुल्लाह अलैह इन आयत जे हेठों लिखियो पियो आहे त इते इन वसीले मां मुराद मुर्शिद कामिल जो वसीलो आहे। मुर्शिद कामिल जो वसीलो आहे वलियन जो वसीलो आहे। या सादत भी सुन्नत जमात के नसीब आहे पर जह जॉइन जो अज असांजे मेहरबान उस्ताद उलमा साईं शफीक अहमद साहिब हर महीने की 22 जे रात मोहब्बत सुबानी जो जलसो मुकरर करे छड़ियो वा ॾाढो वॾो कमु कयो अथई। इन को वधीक ॿियो भलो कमु कयो चयो। अल्लाह जे दोस्तनि जा यादगार जेको मल्हाईंदो क़यामत में उन्हनि जो ई साथ इन्हनि खे नसीब थींदो। ये वफ़ादार भी तव्हांजा पढ़बा शफ़ादार भी तव्हांजा पढ़बा। त इहो त पीर नाहे न यो पीरनि जो पीर आहे। बेटा ये फरमायो त तू पीरनि जो बादशाह तू पीरनि जो भरम अल्लाह खलक लतीफ जय की निहार जो नरम बगदादी बादशाह रखो वॾा शेख शरम जो मुंह मरम से खम की लानी काटिए। ये शेर में रोज की चवे तो पीर मुंहिंजो बादशाह वली सब वज़ीर हलन हज़रत पीर ॾे फौजूं कयूं फ़कीर जो संतो मंझ शरीर से खम की लानी काटिए। पाण मकामे विलायत की तहरीर फरमाई थी फुतूहुल खैब साईं जो तसरीफ चल किताब साईं वटि हूंदो मोहब्बत सुबानी की ज़ात बाबरकात फरमायो काल अल्लाह
या इब्ने आदम अन्नल्लाहु तआला ला इलाहा इल्ला अन्ना अक़ूलु लिशैइन कुन फयकून अतिअनी अजअल तक़ूल सुभान अल्लाह शैइन कुन फयकून वक़द फ़अल ज़ालिका बिकसीर मिन अंबियाइही व औलियाइही व ख़व्वासिही मिन बनी आदम। फुतूल गैब में बगदाद वाले बादशाह पीरान अमीर दस्तगीर रोशन ज़मीर सरकार गौसे आज़म गौसुल फ़रक़लाइन रज़ियल्लाहु ताला अन्हु लिखियो त अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाज़ कुतुब में अंबियाए साबिक़ीन जो ज़िक्र फरमायो आहे त ऐ आदम जी औलाद मां उहोई अल्लाह आया जंहिंखां सवाइ कोई मबूद नाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं मां कंहिं शइ खे चवंदो आहियां त कुन 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 थी पओ फयकून उहा थी पवंदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ अल्लाह ताला को फरमाए त जॾहिं तव्हां मुंहिंजी इताअत ऐं फरमान बरदारी कंदो त मां तव्हांखे बि उन्हीअ मक़ाम ते फ़ाइज़ कंदुसि जो तव्हां बि जॾहिं कंहिं शइ खे चवंदो त कुन 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 थी पओ फयकून उहा थी पवंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिना कहीं शक शुबे जे अल्लाह ताला बनी आदम में बेशुमार अंबियाए किराम ऐं औलियाए किराम ऐं पंहिंजनि ख़ासनि में इन्हीअ सिफ़त सां नवाज़ो वियो आहे। सुभान अल्लाह हाणे इन्हीअ फुतूहुल गैब जे शरह में इमामुल मुहद्दिसीन मुहक्किक अब्दुल हक मुहद्दिस दहलवी फरमायो तो उन्हनि हस्तियुनि में हिक हस्ती हज़रत हसनी हुसैनी सैयद महबूब सुबहानी अब्दुल कादिर जीलानी की ज़ात भी आहे। जो अल्लाह तबारक व तआला के तरफ का सदन के कायनात में तसर्रुफ ऐं इक़्तिदार हासिल आहे। केॾो मक़ाम आहे ख़ुशि थियूं था आहिनि। मोहब्बत सुबानी सां मुंहुं लॻल अथव अमर क़यामत में मां सेरा ज़िक्र रुगो 5 वक़्त नमाज़ पढ़ पाबंदीअ सां पढ़ 4 क़िस्म क़ादरी ज़िक्र कर।
असांजे पाकिस्तान जे अंदर 70-80 सैकड़ो मोहम्मद सुभाणे जा मुरीद आहिनि। ए इहे हिन जे अॻिते वेठूं ये सवाब आज़म जमात का सुन्नत जमात का सुन्नत बेशक है। रमा हिकिड़ो किताब में लतीफ़ो पढ़ियो, हाणे अल्लाह जो घर आहे, किताबनि में अहिड़ा अहिड़ा लतीफ़ा मिलनि था सुठा, आशिक़नि जे दिलनि खे ख़ुशि करण जे लाइ या हक़ीक़त बि हूंदी त सुन्नत ऐं शियनि जो थियो मुनाज़िरो। वो जेडी महिल मुनाज़िरे में सुन्नत जमात जो आलिम आयो त जुती खणियूं बगल में हीअं लिकायूं आयो ॻाल्हायो। अचे लिकाए रखे मौलवी साहब एडी जुती प्यारी क्या रखी खैर न थी जेंदो हुजूर जे वक्त में छिया चुन चोराईंदा त जे करे मां लिकाए रखी आहे त शियन जो त असां हुजूर जे वक्त में काथे हुयासीं जे उते वक्त में न हो त हाणे काॾा आया। ये अजीब नुक्ता दिल ठारींदड़ हाणे हाय हाय तंहिंजे करे तुंहिंजो थदड़ा थियो भलो अथव अमन पसंद थियो। असां त जंतर बनायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हर हिक खे तस्वीर खीसे में हुया मदीने फिरी फिरी सलात पढ़ंदा ईंदा आहियो भले सलात पढ़ंदा पहुची वेंदा तमाम सुभान के ज़ात बाबरकत दीन ने हसन में दाखिला पाण ज़बान से फरमाइंदा कुल कुल ही पा फयकुन व शैती सुभान अल्लाह ऐ एतरी करामत तू दफ्तर भर वाम जामो व सुभानी तो जो शान रोज़ो इहो सुभान अल्लाह। माई पाजे पुटड़े के वठी आयस साईं इनके पढ़ा आओ माई छड़े वने साईं जो मदरसो दस्तगीर जो मदरसो उस्ताद मुस्तकेड़ो पढ़ण वाला तनस्केड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे जे अखन सायो ॾिसो न त भंगो ई न ओ बराबर सही बराबर तालिब गणा पाण भी 25 साल इल्म पढ़ियो महबूब सुभानी पाण दा फरमान त पढ़ंदे पढ़ंदे मां कुतुब पढ़ी थी विसे सुभान अल्लाह मानी न हुई वड़न जा पंड खाई असां इल्म पढ़ियो से ओ छोकरे के पाण मुजाहिदा मुकाशफा तय करार लतीफा शुरू कयो महीने खन में बेचारो ते हुयो गुरडो रदो बेतर सफा सुनी विसामी वियो अमर खे सिक लगी त बचड़े खे ॾिसी अचा जी साईं आई जो मदरसे में ॾिसे जी साईं मैं जो पुटू छॾे त भई मरे ॾिसण में कोन थो अचे सुभान अल्लाह। आखिर में नंढड़े ॿार जी अमीअ ते ख़बर पई भॼंदो आयो अचे पहिरें ॾिस चुबड़ी पियोसि अॻुनि में अमी तूं हेॾे होॾे छोकी ॾिसे मां आहियां न तुंहिंजो पुटु अमर जा आंडा
ॾिठे त पुटु मुंहिंजो लागर थी वियो आहे, कमज़ोर थी वियो आहे। अब्बा तूं बीमार त नहीं? न छा थियो थी? कुझु न थियो आहे। दुआ कर बस इल्म में अल्लाह से कामयाब नसीब फरमाए। बड़े अजरा तुझी दिल अमर जी दिल के अबाला कदो तो कामयाब थी है, पर तुझी तनेट मां हालत ॾिठी आहे त मां अमर जी दिल दुखे थी। पर मूंखे ॿुधाए त साईं काथे वेठा आहिनि? चयो यो साईं नंदर वेठो थो करे हुजे। उन्हीं अवान महबूब सुबानी मुर्गी जो गोश्त पे वापरायो, सिंधी मुर्गी खाइण में लज़ीज़। साईं नंदर पे तनावत फरमायो, वो हडड़ा हुए खंदा वरी प्लेट में रखंदा पिया वञनि। माई जे दर खां बीठी पाण पियो तो कुकड़ खाए ववलदी याकुल खुब्ज़ शमी, मुंहिंजो बचड़ो जबल जी मानी पियो खाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं मां पालकड़ी करे वई हुई। मां मेहरबानी कर मुंहिंजे बचड़े जे मथां रहमत जो हथ मुबारक फरमा। ईअं न कर, ॾिसण पाण कुकड़ वेठो थो खाए, मुंहिंजो बचड़ो सुकल जबल जी मानी पियो थो खाए। ॻरी वियो आहे साईं, मामर जी दिलि राज़ी कर। फवदअ अश्शैख़ यदहू अला तिलकल इज़ाम। पो महबूब सुबानी पंहिंजो हथ मुबारक उन मुर्गीअ जे हॾनि जे मथां हीअं रखी फरमायो, क़ूमी क़ूमी बिइज़्निल्लाहि अल्लज़ी युहयिल इज़ाम व हिय रमीम। अल्लाह जे हुक्म सां जेको पोसीदह हॾनि खे ज़िंदा कंदो आहे, उथी बीह त उहा मुर्गी उथी बीह रही। माई के पाण फरमायूं, माई जॾहिं तुंहिंजो पुटु इन मंज़िल मक़ाम ते पहुचंदो न, जेको चाहींदो सो खाईंदो। माई तूं मूंखे माफ़ कजांइ, बसि मुंहिंजो पुटु हाणे तुंहिंजे हवाले आहे। पोइ हाणे मरे बि तुंहिंजे कदमनि में, जिए बि तुंहिंजे कदमनि में। ॻाल्हायो अथस खुदा जे तरफ कर तो सलफ इख्तियार मिलल कायनात में या न? अथस वरी बी गाल ॿुधो। बस 12 बजे दुआ खे था कयूं, वरी इंशाअल्लाह ताला जी हिमायत खरीदा से ठही सबरी ईंदा से दुआ कयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, इंशाअल्लाह। बगदाद जी बाजार उते महबूब सुबानी जो हिकिड़ो मुरीद उन्हीअ खे ईसाई पकड़ियो बीठो आहे, झलियो बीठो आहे। अरे दे पे खबर जी शान में असांजो ईसा अलैहिस्सलाम अफजल आहे या तव्हांजो मिठो रसूल मुसलमान। सुभान अल्लाह। पाण असां साईं जो इसम ईअं वठंदासीं न। महबूब सुबानी जी आवाज़ ॿुधल हुअसि। ठीक चया चयो आहे वक़्त तो ज़ाया करे
बैतुल मुक़द्दस में राजा वाली रात को ने ॾिठो तू जो ईसा अलैहि सलाम पहुंचे हो असा जो महबूब इमाम हो वो जमा किया न वो इमाम है साडो सा ॿियो कहिड़ो दलील आहे चई त भला असा जो ईसा अलैहि सलाम खे चोथी आसमान ते आ तमाजो नबी हेठ ज़मीन में आ वो जेको मथे आ त शान में भी मथे हूंदो जेको हेठ आ शान में भी हेठ हूंदो इने ते हिकिड़े आशिक़ ॿ नंढड़ा शेर जावेद फलक पर इब्न मरियम का मकाम है मोहम्मद तो ज़मीन में बेखुमार है जो ऊंचा है वही अफजल लगेगा जो नीचे है भला अफजल कहाँ है अरे मोहम्मद सुबानी के मुरीद जवाब ॾिनो ॿुधो तराजू को उठा कर देखना वही झुकता है जो पल्ला गिरा है चला करा दिखा हिकड़े पुड़ में शेर विझ ॿिए पुड़ में पाव विझ पाव हल पियो मथे हलियो वेंदो शेर वज़न या हेठ रहिजी वेंदो तव्हांजो ईसा अलैहि सलाम शान में हल पियो हो मथे खजी वियो असांजो नबी शान में भारी हो हेठ रहिजी वियो बस कहीं बिठो आ ये तो धक्को ईसाई हलो तारे आयो हो जेनगार बोल तवाजे नबी के कुरान के मुलाज़िम थियो आ उन्हीं में असांजे नबी जो शान लिखियल आ तो मुर्दा जिंदा कया तू देखा दी कुरान में त तवाजे नबी मुर्दो जिंदा कयो आ दिल में सोचने लगो तो सामने आज में ये कौन बुधाए वा कुरान में सुभान अल्लाह जब कुरान में लो जब हदीस में तो के दिखायो हदीस के मां न मने कुरान में देखा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये गाने होती है कुरान में तो इन्हें के दिखाया इशारों की आप बगदाद जो साइंस के चोन सडो पया का जो है साल में साथ में ले बेटा दो पर मां पे मीरा मुर्शिद मुंगा सद सुन जुनू शाह जो आहिया का मेहर करियो मुंडा क्यों लग अल्लाह खड़ो पासिया दे पहुंचू सारा सगन का जोर नजरे चेतरो मथा मुंह मिला ये पील बजा हथड़ा मुंह जो आसरो मुंह जो डढो मथा मुंह कढ पील बजा हथड़ा बड़ी सखी सुल्तान तो सद करे चले सो तो सुन फरियाद पीरा दिया पीरा बस सही सुन फरियाद पीरा दिया पीरा ते मैं आंखें
सुनावा कयूं ते जड़ा मैनू होर न कोई मैं झगड़ा लख पैनू खोलन कागज बदिया वाले दर तू धिक न मैनू मैं विच एदा खुला हुन होने हजरत बाबू तुम बख्शा भी कैनू अञा हिकिड़ो शहर ॿुध सुल्तान साईं चवे तो तालिब गौसल आज़म वाले शाला कदे न की बन माते हूँ जहिंदे अंदर इश्क जी लती रहन सदा कुरला दे हूँ यही शौक मिलन दा होवे ले नित खुशियां आंदे हूँ नाम फकीर पिनादे हजरत बाबू जड़े साथी इसम कमांदे हूँ अरे कंगाया बाज का ये दवा जाओ सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह ये चिकनड़ो करे ओ सुभानी के चीन साईं पहुंच न बला नहीं साहिब पहले खलीफे के चोड़े लट खड़िया मदरस निजामी आखा जो निका थे ही अबादार है साहिब जो मदरसो जेडी मगे जो फकीर साहिब के निठो देंगे बेचान पे जी वई बेसाह में साह पे जीवो खुशियां वो ओढ़ा करी कस पाड़ फरमाए हम तो परवाह न कर पछताए बात खोल मुंह खोल सुभान अल्लाह ये पाई के जमाने में सुभान अल्लाह के हिलायो दुर्द शरीफ के हिलायो चाहे सही एक कुरान कहीं बिठवा जब तो दासाने नबी मुर्दा जिंदा कैन ताजे नबी को न कयो वा कुरान खा लिया न देखा लियो अरे छा गया मां के कुरान में तो देखा लिया से सुभान अल्लाह बायो फरमायो ईसाई के तू जातो चले जे इयो ही जवा तो साईं को तो मुरीद तो खेचवे सुभान अल्लाह मौला सुबानिया फरमाए इन्नी लस्तो बेनबी जिन बल में इत्तिबाई मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अहयात मैदन अतुमिन बेनबी जिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानवी लाया नबी जो गुलाम आया रसूलुल्लाह जो नवासो आया जे करे मां तो के मुर्दो जिंदा करे जा तो वो तुम मुझे नबी पाक साहिबे लौलाक सरकार तो आलम नूरे मुजस्सम शाम शाहे अरबो अजम ते ईमान आई दे ईसाई सदा सुभान अल्लाह ओ इन्हीं खुशफहमिया में मुझे कुरान खा लिया
इन मजलिस कल कोने दे हिन जे नबी अमर तो संदा कयो आ एक ही कंदो ठीक आ मुजो भाई तो जे करे तवा मुर्दो संदा कयो मां मुसलमान थी हल मुकाबल जड़ी मने जो पर्दा अचे तो उन जो ईसाई जो मगज साईं जे चाहो जलाल हशमत रूप ताप दबदबे का कुछ सुभान अल्लाह संग अभी बगल है तो सही बाहर करे आए वजह का थे भला तक कथा वाह वाह अरे दिल में तुझे तो नई कब्र न बेकारिया समताऊं क्यों तारे लगे का पुरानी कब्र का साथ साया के घुमाए घुमाए कब्रिस्तान में ये पुरानी कब्र ते बियारी इन कब्र का रो करे मामा सुबारिया फरमाया सभी बाकी साथ अंदर के सुनियो पे वा खबर आ गई बारे में ठो उन्हें ईसाई के फरमाया इन साहिब हाजल कब्र कान मुगनियन बेशक कब्र वालों दुनिया में गवैयो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो गवैयो हो बे कह फकीर दरवेश के जिंदा कयो सुभान अल्लाह और बिना ईसाई से के बाजो मोहम्मद सुबारिया फरमाता इन अनत अनहु मुगनियन फअन मुजीबुन लका जे कदे तू चाहे तो यो मुर्दो जिंदा थींदो आई कब्र का निकरंदो दबकाईंदो ईंदो त मां इहो भी तो करेंगे खारी तुझसे भाइयों भी तो करेंगे खारी तुझसे जैसे बली गाई दो अच्छे फतफच्चह इलल कब्र मोहब्बत सुबारिया तो तुम्हें रब्बानी क्या बात है काम खानी कंकीले नूरानी कब्र जे मथों पर जो तवज्जो दो उनके चिंता तो जो नबी सबूरो जरे मुर्दा जिंदा कदो तो छा चवंदो जी चवंदो त कुम बिइज़्निल्लाह थी अल्लाह जो हुक्म सां ठीक आ उन्हें कब्र वाले के मोहम्मद सुबानिया फरमाया तो कुम बिइज़्नी अरे उठिए मुझे हुक्म सां इते हक मथे रखो खड़े फनशक्कल कब्र वकान मय्यत हज्जन मुगनियन वो कब्र फाटी शक थी वो मुर्दो जिंदा थियो आए कब्र का काई तो बाहर निकली आयो सुभान अल्लाह तो वो हिलवा ज़दीरो नो असलम अला जबल गौसल आज़म मोहब्बत सुबाने ते हथ ते मुसलमान थियो साईं जो मुरीद थियो हाणे मोहब्बत सुबाने जो हथ में कसे अचन था पिया अरे दोस्त यार मुझे सुमित्र मार अरे तो के जाती हो जो ए मोहब्बत सुबाने जा था में और दस्तगीर दा नादा हण दो को बचे छाती जब तक दोस्त मुतदा मनवर दिया दस्तगीर जी
दोस्त मुकद्दम नवर दिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिदा मुहिय्यद्दीन पीर जी हाथ मथे कड़ी जो मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी दोस्त मुकद्दम नवर दिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी सबन सब में आमथे हाय हाय सुभान अल्लाह के रो पहुंचे थे सुभान अल्लाह सबन सब में आमथे उनके रो पहुंचे थे हसन हुसैन वीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी उन पीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी मुततमन वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी करम से करीम जो रब्बुल इज्जत रहीम जो आल सरिया तकदीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी उन पीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी अला जहब की दर्द साल तो मने तो मुर्शिद मिठो जो चाय राजे खंडू खीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी उत्तम मुकद्दम नवर दिया दस्तगीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी हाय पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी साकिर शाकिर बेमिसलो जय जो निरालो आन सुनो आलया शब्बरो शबीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी पीर जी मुर्शिद मुहिय्यद्दीन पीर जी दोस्त मुततमन वरतिया दस्तगीर जी अता मुततमन वरतिया दस्तगीर जी सिकमा जहे कयो स्वालवाओ लगो वची लज पालवाओ
सार सखीर कबीर जी मुर्शिद मोहिउद्दीन मीर जी बरतिया दस्तगीर दिया पीर की मुर्शिद मुखियतीन मीर जी बरतिया दस्तगीर दिया बरतिया दस्तगीर दिया मुहियत साथ हुई परवाह प्यारे आन कई गहब सदर या वसीला जी मुर्शिद मोहिउद्दीन मीर जी दोस्त ने बरतिया दस्तगीर दी है पीर में दे उन पीर दी मुर्शिद मोहिउद्दीन मीर जी दोस्त ने बरतिया दस्तगीर दी खुदा दिन से सुभान अल्लाह नागरी राज खुदा दिन से आमुन पीरत नहीं पुन से ओ नागरी राज खुदा दिन से आमुन पीरत नहीं पुन से चाहे न सो सच्ची रजी मुर्शिद मोहिउद्दीन मीर जी दोस्त बरतिया दस्तगीर दिया पीर दी मुर्शिद मुखियतीन मीर जी दोस्त बरतिया दस्तगीर दिया बरतिया दस्तगीर दी हाथ में देखनी जो इतनी सफली है मदद करो लिल्लाह के इतनी सफली है दुखन भरे दिल की रजी मुर्शिद मोहिउद्दीन मीर जी दोस्तम मनवर दिया दस्तगीर जी बरतिया दस्तगीर दी है पीर ने दे उन पीर जी मुर्शिद मोहिउद्दीन मीर जी दोस्तम मनवर दिया दस्तगीर जी अलो हे दस्तगीर जाने रहमत मेरा सलाम शमाए बस में हिदायत तेरा सलाम शमाए बस में हिदायत तेरा जिस सुहानी घड़ी जगत बाबा चाँद दे सुहानी घड़ी जगत बाबा चाँद उस दिल अफरोज से साहब सलाम मुस्तफा जाने रहमत सलाम
शमाए बस में हिदायत ना जिनकी मिलबत बनी गर्दने औलिया जिनकी मिलबत बनी गर्दने औलिया जिनकी मिलबत बनी गर्दने उस कसम की करामत बेना सलाम मुस्तफा जाने रहमत बेना सलाम शमशे बस में हिदायत बेना अस्सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व असहाबिका व अज़वाजिका या रहमतल लिल आलमीन। सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद सलातन तुंजीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तक़दीरना बिहा जमीअल हाजात व तुतहिरना बिहा सय्यिआत وترفعنا بها إنك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير मुझे मालिक साईं पंहिंजे रहमत जे सदको करीम नबी जी रहमत जे सदको की महफिल पंहिंजे बारगाह में कबूल आमीन। मुझे मालिक साईं जेकी खैरात कई या खैर कयो या वो पंहिंजे बारगाह में कबूल जेकी पुल पढ़िया विया कुरान करीम पढ़ियो वियो तकरीर कई वई नाती पढ़ी वई मुझे मालिक साईं इन सभिनी नेक अमल जो सवाब आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में तोहफतन कबूल फरमा। मुझे मालिक साईं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हुजूर जे तमाम सहाबा आल सरकार औलिया अल्लाह सुलहा आमीन सभी मोमिन मुसलमान जे रूहन के बख्शूंगा करीम रब कबूल फरमा। बिलखुसूस हजरत सैयदना अमीर हमजा रज़ियल्लाहु ताला अन्हु अंशुदाए उन जे बारगाह अक़दस में करीम रब साईं पंहिंजे सवाब जो तोहफो मोकिलियो तो कबूल आमीन। मुझा मालिक साईं गुनाहगार बदकार बेवरा गुनाहन की माफी अता फरमा। सगीरा कबीरा जाने वाली गुनाह में कयल गुनाह माफ फरमा। मुझा करीम रब साना उहे कम करा जंहिंमें तूं ऐं तुंहिंजो महबूब राज़ी थी। मुझा करीम रब उन्हनि कमनि खां बचाए जेके तुंहिंजे महबूब जे कामनि जो सबब बणे। मुझा मालिक साईं मदीने वाले दीन जे सदको बादशाह की रसूल दस्तगीर जे सदको मुझा करीम रब सभिनी जे इज्जत आबरू जान माल घरन बचन जो खैर फरमा। आमीन। मुझा मालिक साईं पंहिंजे महबूब जे सदको सभिनी जे रिज़्क़ में रोज़ीअ में घरन में बचन में बरकत ऐं रहमत अता फरमा। मुझा मालिक साईं हज़रत सैयदना अमीर हमजा रज़ियल्लाहु ताला अन्हु के सदके में करीम रब साईं दुआओं पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। मुझा मालिक साईं जे बे औलाद उनके नेक साले औलाद जेके औलाद वारा उन्हनि जी औलाद के साले मुझा मालिक साईं असां के पंहिंजे वालिदैन जे अदब और एहतराम उन्हनि जे हक़ में अदा करण जी तौफीक अता फरमा। मुझा मालिक साईं पंहिंजे महबूब जे सबको कर्ज़न ऐं मर्ज़न खां निजात अता